जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 11 जनवरी 2024 विस्पति जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी उमास तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर उन्हनि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थियण जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों उन्हनि खे काई पीली वस्तु जो दान करणु तमामु लाभदायक थींदो। भगवान गणेश जी आराधना करणु तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि जाम टाइम खां बीमार बि हली रहिया आहिनि त उन बीमारी जो बि नाश थी वेंदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करणु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। वाहन बि अॼु हुननि खे तमामु ध्यान सां हलाइणो आहे। अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हां जे लाइ एवरेज ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी बि इच्छाऊं हूंदियूं पूरी थियण जी संभावना आहे। अॼु तव्हांजो स्वास्थ्य बि सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि तमामु आनंददायक हूंदो। तुला राशि। तुला राशि वारनि जो अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। तव्हांखे जीवन साथी जो पूरो साथ मिलंदो। कार्यस्थल ते बि धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे या प्रॉपर्टी में इन्वेस्टमेंट करणा हुजनि, त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य बि तव्हांजो सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई बि वॾो इन्वेस्टमेंट करणु अवॉइड करणो आहे या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य बि अॼु साधारण ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते सफलता, कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। अमावस्या। त जीअं अॼु पौष मास जी उमास आहे, चवंदा आहिनि कि कॾहिं बि पितृ कार्य करणो हुजे या अगरि तव्हांजे कुंडलीअ में पितृदोष हुजे, त उमास जे ॾींहुं काई बि अच्छी वस्तु जो दान करणु, जीअं चांवर, खंडु, फ्रूट या अच्छी मिठाई, इहा सभु दान करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। त तव्हांखे अगरि कुंडली में
पितृदोष आहे या अगरि तव्हांजा थींदा कम अटकी था पवनि या कम में कुझु न कुझु बाधाऊं थी अचनि त उमास जे ॾींहुं काई न काई अच्छी शइ जो दान करणु कंहिं ब्राह्मण खे दान करणु तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि उमास जे ॾींहुं जेको बि पितरनि जे लाइ पंहिंजे कुझु न कुझु दान कंदो आहे, पितृ बि असांजा देवता चया विया आहिनि, उहे तमामु प्रसन्न हूंदा आहिनि ऐं उहो घर हमेशा फलियल फूलियल हूंदो आहे जंहिं बि घर में पितरनि जी पूजा कंदा आहिनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे कमल जी जो, जेके अहमदाबाद गुजरात जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे कम में जाम तकलीफ़ूं थी हलनि। त कमल जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां अहिड़ो कोई बि दशा तव्हांजी ख़राब नथी हली रहे, पर जिते बि तव्हां कमु कंदा आहियो घर मां निकिरण खां पहिरियों भॻवान गणेश जो थी सघे त पूजा करे निकिरो। साण ई साण हिकिड़ी इलायची अगरि तव्हां खाई करे निकिरंदा त ॾिसंदा कि धीरे धीरे तव्हांजे कम में बरकत अचणु चालू थी वेंदी ऐं तव्हांजा कम सिद्ध थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।